भगवान ही अॼु चिकन कबाब ठाहिया है न, तो असांखे वरी ड्यूटी में कमु मिलियो आहे त हिनखे उथलाइणु आहे, सड़ी न वञे। भगवान ही जेको आहे असां छा जेको आहे भगवान ही असांजो पुटु आयो आहे जो असांखां वधीक शेवा भगवान ही पुट जी थी करे। ठीकु आहे बाबा, पुट जे बहाने असांखे जेको आहे सो माल ठहियलु मिले थो। लॻनि त बहितरीनु पिया। हीउ मसालो पहिरीं ठाहे रखियो, चिकन जेको आहे सो कीमो अंदरि मसाला बसाला विझी करे जेको आहे सो सॼो तयारु कयो। भगवान छा छा विधो हिन में, हिन चिकन कीमे में छा छा विधो भगवान जो मसाला? सावा धाणा, सावा मिर्च, अदरक, थूम, ॿियो छा विधो? गरम मसालो, लूणु, ॻाढ़ा मिर्च विधा, पोइ हैड बि विधी, हिकिड़ो अंडो बि विधो, ऐं पोइ जेको आहे सो ब्रेड जो जेको आहे सो चूरो थींदो आहे उहो ब्रेड वारो चूरो विधो, ऐं उन खां पोइ जेको मैरिनेट करे रखी ॾेई छॾियो या थोरी देरि सीख कबाब मसालो हूंदो आहे उहो विधो ऐं थोरी देरि रखी छॾियो, केतिरो अधु कलाक खनि कलाक रखी छॾियो जीअं सॼो मिक्स थी वञे। ऐं हाणे जेको आहे सो हीउ जेको आहे सो हिन शेप में ठाहिया आहिनि, ठहनि पिया। ऐं असांजे कम में इहा ड्यूटी आई आहे त असांखे उथलाइणु आहे, उथलाइण में असीं माहिर आहियूं। थी वई कोन पियो, रेडी थी विया न? वाह वाह, कलाम टे घणी आहिनि छा? या अञा ॿ या ॿिया ठाहियूं? ठीकु आहे, बसि टे घणी आहिनि जेके आहिनि।